हथ ॾेई पीर जो हथ ॾेई मिठा माण्हू रे यार हथ ॾेई पीर जो तूं प्यारा वे फिरी ओ मुझ साथ कान सरी आए हजूर बचरंद चवे कलामला मामे मला लिखियो आहे शार जाति मां मेहराब समेज लिखियो आहे उमर मला लिखियो आहे रसूल भाई खोसे लिखियो आहे अकबर समो उमर कोट वेठो उन बि लिखियो आहे ऐं सूमार समो जेको नए कोट खां लॻ वेठो आहे उन तमामु घणो लिखियो आहे उनजी महिरबानी ऐं अलाह ने पठान लिखियो आहे जेको हिन कंपनी में कमु करे थो उनजी महिरबानी उस्ताद सावण ॾिसी दरवेश चए थो त सांवलो पीर हुनजी दरगाह तमामु वॾी आहे अड़े सभ जो सुवालु ॿुधंदो आहे महबूब चए पियो उन ते हल त ज़िंदगी तोखे लिखी ॾियां पर को टाइम आयो त उन जुदाई जो गेर हणणु लॻो ढोल कड़ा ख़बर ॿुधो ॾिसी चए पियो यारी मूं तो सां रखी ये केॾां उॾामी वे पखी तो चयो हल सांवले ते तोखे ॾियां ज़िंदगी लिखी तो चयो हल सांवले ते तोखे ॾियां ज़िंदगी लिखी यारी मूं तो सां रखी केॾां उॾामी वे पखी तो चयो हल पीर ते तोखे ॾियां ज़िंदगी लिखी तो चयो हल सांवले ते तोखे ॾियां हल सांवले ते तोखे ॾियां ज़िंदगी लिखी तो चयो हल